अस्सलाम वालेकुम। अॼु असीं ठाहींदासीं, असांजे मेन्यू में आहे मूरी जी सब्ज़ी। सो अॼु असीं ॿोट ठाहींदासीं जेको सालनि सां ठहंदो, उहो थींदो मूरी जी सब्ज़ी। हाणे असीं हिन में शामिलु कंदासीं बसर। पहिरीं असांखे बसर खे लॻाईंदासीं। मामूली में पाणी शामिलु कंदासीं जीअं असांजा मसाला लॻाईंदासीं, मसाला सड़नि न। हाणे हिन में असीं नमक इस्तेमालु कंदासीं, उन खां पोइ असीं धाणा इस्तेमालु कंदासीं, असां लाल मिर्च जो इस्तेमालु कंदासीं ऐं हैड इस्तेमालु कंदासीं। हाणे असीं हिन में मूरी शामिलु कंदासीं। हाणे असीं में लॻाईंदासीं साओ बसर, असांखे जेको असां कट करे रखियो। माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं लाजवाब असांजी सब्ज़ी ठही आहे मूरी जी। हाणे हिन में असीं लॻाईंदासीं ॿ सावा मिर्च। आख़िर में असांजे सावन धाणनि जी असांजी सब्ज़ी तयारु थी वई आहे, मूरी जी सब्ज़ी। माशाल्लाह तमामु बहितरीन ठही आहे। असांजी मूरी जी सब्ज़ी तयारु थी वई आहे। तव्हां इहो बोर्ड ॾिसी सघो था। फाइनल लास्ट लुक तव्हांजा तमामु बहितरीन ऐं लाजवाब असांजी मूरी जी सब्ज़ी ठही आहे। ज़बरदस्त, तमामु बहितरीन।